कंदासीं तलहार शहर भर पासे में बदअमनी मंशा के वाइपे ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जे सबब शहरनि सख़्त परेशानी जो इज़हार कियो आहे। शहरनि जो चवण त शहर ऐं भरपासे में मंशा जे खुलेआम वाइपे सबब नौजवान नस्ल तबाही के किनारे ते पहुची वई आहे। जी नाज़रीन, बिल्कुल असां ज़िक्र करे हूँ तलार शहर ऐं भरपासे में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो आहे। मंशा जे वाइपे ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं सबब शहरनि सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। शहरनि जो चवण आहे त शहर ऐं भरपासे में मंशा जे खुले आम वाइपे सबब नौजवान नस्ल तबाही के किनारे ते पहुची वियो आहे। असां ज़िक्र करे रहिया हूँ तलहार शहर जो। तलहार शहर ऐं भरपासे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मंशा जे वाइपे ते ज़ाब्तो न आयो आहे, जंहिं सबब शहरनि सख़्त परेशानी जो इज़हार कयो आहे। शहरनि जो चवण आहे त मुसलसल पुलिस अफ़सरनि खे दाहींदे को बि तहरुक वठण लाइ तयारु न आहे। शहरनि जो चवण आहे त शहर में नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, पर पुलिस पारां के बि क़दम न पिया खया वञनि। नाज़रीन, ज़िक्र असां कयूं पिया तलाश शहर भरपासे में बदअमनी मंशा जे वाइपे ते हिन वक़्त ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। शहरी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। हिन जा तफ़सील मालूम कयूं था। रुस्तम अली केरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। रुस्तम अली, शहर में हिन वक़्त ताईं बदअमनी ऐं मंशा जे वाइपे ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। पुलिस अमलदारनि जो इन सॼी सूरत ते कहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? जी बिल्कुल साइमा, असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तलार समेत आसपास में बदअमनी चोट चढ़ण ऐं मंशात जो आज़ार वधी वञण सबबि नौजवान नस्ल तबाह थियण ख़िलाफ़ एसटीपी कारकुननि ऐं शहरीन पारां तलार प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइम करे एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जिते अॻवाननि तालका सदर शौकत उमरानी, असलम सोनारो, राजा थेबो, हाजी शरीफ समूह ऐं ॿियनि जो इहो चवणु आहे त तलार समेत पीरुल अशारी, चानरी, सईदपुर स्टाफ, रिपु शरीफ स्टाफ ऐं जमाली खुर्दो समेत ॿियनि हंधनि ते समूरी मंशात जंहिंमें देसी शराब, चर्स, आफीम, गुटको, इंडियन ब्रांड सफ़ीना, जोआ ऐं आकरा पर्ची समेत ॿियूं माशरती बुरायूं सरेआम हली रहियूं आहिनि। अॻवाननि पारां इहो पिणु इल्ज़ाम लॻायो वियो आहे त एसएचओ तलार सईद अहमद चन्ना जो हिकु प्राइवेट माण्हू ऐं हिकु तलार थाणे जो एहलकार शहर मां सरेआम ॾोहनि जी मंथली वसूल कंदा आहिनि। इन्हनि जो वधीक चवणु हो त शहर में चोरियुनि जो आज़ार बि रोज़ जो रोज़ वधंदो पियो वञे, पर एसएचओ तलार का बि चोरी वापसि नाहे कराए सघियो। इन्हनि एसएचओ तलार खे छिती तनक़ीद जो निशानो बणाईंदे इहो पिणु चयो आहे त एसएचओ पारां मंशात जे पूरे इल्ज़ाम हेठि केतिरा ई बेदोई माण्हू गिरफ़्तार करे बाद में उन्हनि खे ॾेती लेती बाद आज़ादु कयो वियो आहे। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं रुस्तम, तव्हां शहरनि जी ॻाल्हि कयो पिया, पर पुलिस अमलदारनि जो मौक़िफ़ छा आहे हिन सॼे मामले ते? हा साइमा, इन ॿिए पासे असां जॾहिं एसएचओ तलार सईद अहमद चन्ना सां मौक़ूफ़ वठण लाइ राब्तो करण जी कोशिशि कई, लेकिन उन्हनि जी तबियत ख़राब हुजण जे करे असांजो राब्तो न थी सघियो। ठीकु है रुस्तम, वरी महिरबानी सूरत बाबति अपडेट करण लाइ।